सुठनि माण्हुनि मां ख़राब पैदा थींदा आहिनि ऐं ख़राबनि मां सुठा पैदा थींदा आहिनि। इहो त दुनिया जो दस्तूर आहे। हिकु अमर पंहिंजे पुट खे शहर में जॻहि वठी ॾिनी ऐं उते हुनखे रोज़गार बि खोले ॾिनई ऐं हू पाण रहे पियो ॻोठ में ऐं सुठा कम करे पियो। जेके बि मजबूर लाचार माण्हू अचनि पिया उनजी मदद करे पियो। हुनजो कमु इहो हूंदो हुयो ऐं सॼे तर में मशहूरु हुयो त हे माण्हू जेको हर कंहिंजी मजबूरी जेका आहे सो हल कंदो आहे। पोइ हुन वटि हिकु औरत आई जेका अखियुनि मां अंधी हुई। हिन खे चई मुंहिंजी मदद कर, मुंहिंजी अखियूं कराए, मां ग़रीब आहियां। हुनजो ठीकु आहे, मां तो चिठी लिखी ॾियां थो, एड्रेस बि ॾियां थो। मुंहिंजो पुटु रही थो शहर में, तूं उन ॾे वञ, तुंहिंजी अखियूं उहो कराईंदो। जॾहिं उहा कुराड़ी पंहिंजी धीउ खे वठी सिधो आई उते शहर, उन एड्रेस ते पहुती। अॼु दरवाज़ो खड़कायो त छोकिरो निकिरी आयो। हुन चयो लॻे थो कि फ़क़ीरानी हुन लाइ छा। जॾहिं पैसा कढी हुननि खे चए पियो, हुननि चयो चिठी आंदी आहे, चए वठि तूं। हिन चिठी वरिती। हुन चिठी में लिखियलु हुयो जे पुट खे कुराड़ी मोकिलियां थो, हिन जी अखियुनि जो ऑपरेशन कराए, तमामु मिसकीन ऐं ग़रीब आहे, तोखे दुआऊं ॾींदी। ऐं अॼुकल्ह तूं फोन नथो करी असां ॾे छाकां? महीनो थी वियो तूं फोन ई न कई आहे असां ॾे, ॿियो ख़ैर त आहे त महिरबानी करे असां ॾे फोन कजाए, पर हिन जूं अखियूं कराए। हिन उहा चिठी पढ़ी ऐं थोरो मुस्कुरायो। उन खां पोइ वठी वञी कुराड़ी खे, उन छोकिरी खे बि विहारे उन्हनि जी चांहि वग़ैरह उन्हनि जी ख़िदमत करे उन्हनि खे अस्पताल वठी वञी उनजो ऑपरेशन करायईं। जॾहिं उहा कुराड़ी ठीकु थी वई, उन्हनि खे किराए भाड़े खां 5 रुपया ॾेई हुननि खे रवानो करे छॾियईं। हे त हलिया विया। वरी 2-3 ॾींहं गुज़रिया। वरी उन बुज़ुर्ग वटि हिकिड़ो छोकिरो आयो कि मां ग़रीब आहियां, यतीम आहियां, मूंखे पंहिंजी भेण जी शादी कराइणी आहे, कुझु मुंहिंजी मदद कर। उनखे बि हुन चिठी लिखी ॾिनी त शहर वञ, मुंहिंजो पुटु अथई, तूं ओॾे वञ, उहो तुंहिंजी मदद कंदो। हे चिठी खणी सिधो आयो शहर। अचे दरवाज़ो खड़कायईं, उहो निकिरी आयो छोकिरो। उन कढी न चिठी ॾिनी। चिठी में लिखियलु हुयो कि पुट तूं हुन कुराड़ी जी अखियूं करायूं, ॾाढियूं तोखे दुआऊं पई ॾे, अलाह तुंहिंजे रिज़्क रोज़ी में बरकत विझंदो। हे छोकिरो तोरे मोकिलियो थो, मां हे सफ़ा ग़रीब आहे, यतीम आहे, हिन खे पंहिंजी भेण जी शादी कराइणी आहे, जेतिरो थी सघे हिन जी मदद कर। ऐं तूं फोन छाजे लाइ नथो करी? तुंहिंजी माउ बि तुंहिंजे लाइ परेशान लॻी पई आहे, मां बि तुंहिंजे लाइ परेशान आहियां। हिन चिठी पढ़ी ऐं थोरो वरी मुस्कुरायईं। उन खां पोइ छोकिरे खे सॾु कयईं अंदरि। उनखे चांहि बिस्किट वग़ैरह ख़िदमत चाकरी करे हुनखे पैसा ॾिनई, चए वठि तूं पंहिंजी भेण जी शादी कराए। उहो छोकिरो त हलियो वियो। कुझु ॾींहंनि खां पोइ वरी हिकिड़ो कुराड़ो आयो हुन बुज़ुर्ग वटि, चई मां कननि मां कोन थो ॿुधां, सो कननि जे ॿुधण वारी मूंखे मिशन वठी ॾे, मां ॿोड़ो थी वियो आहियां। हुनजो ठीकु आहे, मुंहिंजो छोकिरो रही थो शहर में, मां चिठी लिखी ॾियां थो, वञ तूं मुंहिंजे छोकिरे ॾे, उहो तोखे पाण मिशन वठी ॾींदो, कननि जे ॿुधण वारी। हुनखे चिठी लिखी ॾिनई। उहो आयो सुबुह सुबुह जो टाइम, दरवाज़ो खड़कायईं त वरी उहो छोकिरो निकिरी आयो ॿाहिरि, त हुन कढी चिठी ॾिनई। छोकिरे चिठी पढ़ी। चिठी में लिखियलु हुयो पुट तूं हिन ग़रीबनि जी मदद थो करी, अलाह तोखे मालामाल कंदो ऐं ॾाढियूं तोखे दुआऊं पिया था ॾियनि। हे वीचारो कुराड़ो आहे, ग़रीब आहे, कुझु हिन वटि कोन्हे को, हे कननि मां कोन थो ॿुधे, हिननि खे कननि जे ॿुधण वारी मिशन हिनखे वठी ॾे, तोखे दुआऊं ॾींदो। हिन थोरो मुस्कुरायो। उन खां पोइ हुनखे वठी वियो, वञी हुनखे मिशन बि वठी ॾिनई ऐं किराए भाड़े जा पैसा ॾेई छॾियईं। वरी कुझु ॾींहं गुज़रिया त हुन वटि 2-3 ॿार ऐं हुननि सां गॾु हिकिड़ी कुराड़ी माई हुन वटि आई त असां ग़रीब आहियूं, मिसकीन, हे मुंहिंजा ॿार आहिनि, लटा कपिड़ा असांखे पाइण का कोन्हनि, चोंपुलूं कोन्हनि के मुंहिंजे ॿारनि खे, ऊन्हारे जा ॾींहं आहिनि, असांजी कुझु मदद कर। हिन चयो मां तव्हां चिठी लिखी ॾियां थो, मुंहिंजो पुटु अथव शहर में, तव्हां वञो, तव्हांजी मदद कंदो। चिठी लिखी हिननि खे ॾिनई। हे उन एड्रेस ते ई आया शहर में। अचे दरवाज़ो जो खड़कायूं त उहो निकिरी आयो ॿाहिरि। ॾिठईं त 3-4 ॿार आहिनि, हिकिड़ी कुराड़ी माई आहे। हुन चिठी जो कढी न त चिठी पढ़ी। चिठी में लिखियलु हुयो
चई पुट मां तोखे चयो आहे त फोन ते ॻाल्हाए, तुंहिंजी माउ परेशान लॻी पई आहे, तूं जेका आहे ग़रीबनि जी मदद करींदो न, अलाह तोखे मालामाल कंदो, ॾाढी तोखे दुआऊं ॾियनि था। हे बि ग़रीब यतीम अथई, बेवा माई आहे हीअ, हिन जे ॿारनि खे कपिड़ा बि वठी ॾे, हिन खे चोपलूं बि वठी ॾे, ऐं कीअं बि करे तूं ॻोठ अचु। असांजो फसल बि अलाए मेरा भलो थियो आहे, ऐं कुझु ॾींहंनि खां पोइ न त असां तोॾे ईंदासीं, पर फोन ते ॻाल्हाए कीअं बि करे। हिन चिठी पढ़ी थोरो मुस्कुरायो, उन खां पोइ हिननि खे वठी वियो मार्केट, वञी लटा कपिड़ा चोपलूं हिन खे वठी ॾिनई, पैसा बि ॾिनई, ऐं हिकु चिठी बि लिखी हिन खे ॾिनई, चई वञी ॾिजो हुते हुन बुज़ुर्ग खे। चिठी उहो खयां आया, अचे हुन बुज़ुर्ग खे चयो, चिठी तुंहिंजे लाइ ॾिनी आहे तुंहिंजे पुट, ऐं असांखे कपिड़ा बि वठी ॾिना अथई, चोपलूं पैसा बि असांखे ॾिना अथई। हिन चिठी खोली, चिठी में लिखियलु हुयो, चई हाणे तूं त आहीं त अलाए केरु, तूं मूंखे पंहिंजो पुट थो सम्झी, मां तोखे पंहिंजो पीउ थो सम्झां, पर जंहिंजो तूं नालो लिखियो आहे उहो पंहिंजो हे बंगलो जेको आहे उहो खपाए अलाए काॾे हलियो वियो आहे। उन जेका थोरा फैंसी ते पैसा रखिया हुया, त पंहिंजो कारोबार त ख़बर न आहे अलाए काॾे करे छॾियईं, पर हे बंगलो मूंखे ॾेई छॾियईं, बंगले मां रहां थो हाणे अकेलो। हाणे तूं जो मूंखे पुट करे छॾियो आहे, त मां बि तोखे पंहिंजो पीउ करे सम्झां थो, त महिरबानी करे अची जाए, मुंहिंजी दावत खाई वञ, ऐं जेके तूं माण्हू थो मोकिली, ग़रीब थो मोकिली, मोॾे न। जॾहिं कोॾी मां हिन जी मदद करणु शुरू कई आहे, मुंहिंजो कारोबार ॾींहों ॾींहुं मचंदो थो वञे, ऐं डबल डबल मूंखे बचत थिए थी। इहा तुंहिंजी महिरबानी आहे, मूंखे पंहिंजो पुटु सम्झी, जेको बि ग़रीब अचे तोड़े, को मजबूर अचे, महिरबानी करे मोॾे मोकिलिजांइ। बाक़ी तूं वारो पुटु जेको आहे उन फैंसी ते पैसा हाराया, तो ख़बर न आहे अलाए काॾे हलियो वियो आहे, हे बंगलो मूंखे ॾेई वियो आहे, ऐं तूं बि अची जाए, ऐं अमर खे वठियो अचे, मुंहिंजी दावत खाई वञो, ऐं मूंखे पंहिंजो पुटु करे सम्झजांइ। जेके बि ग़रीब अचनि त मोॾे महिरबानी करे मोकिलिजांइ, मां हुनजी मदद कयां, मां हुनजी मदद कयां थो, मूंखे सुकून मिले थो, ऐं मुंहिंजो कारोबार जेको आहे ॾींहों ॾींहुं जेको त मचंदो वञे थो, ऐं ॿीणो फ़ाइदो थींदो थो वञे मूंखे। हिन बुज़ुर्ग जो उहो ख़त पढ़ियो त बुज़ुर्ग जी अखियुनि में पाणी अची वियो, चई त ख़बर न आहे, मां पंहिंजे पुट खे बंगलो वठी ॾिनो, कारोबार हुन वरी जुआ में हाराए छॾियो फैंसी ते। हे हिकिड़ो अजनबी थी, ऐं मां जेके ख़त पियो लिखांसि त उन्हनि जे वसीले बि यानी कि उहो ग़रीबनि जी मदद करे पियो, यानी कि तमामु सुठो माण्हू आहे, अलाह हिनखे मालामाल कंदो। पोइ हिकु ॾींहुं हे जेको आया उते हुन वटि अचे, हुनजी दावत बि खाधऊं, ऐं हुनखे बि ॾाढियूं दुआऊं ॾिनऊं, पर हाणे ख़बर न पई हुनजो पुटु वियो काॾे हलियो। पोइ वरी पंहिंजे पुट जी ॻोल्हा में निकिरी पियो। सभु दोस्तो, घणा माण्हू अहिड़ा ई आहिनि जेके फैंसी ते पैसा रखंदा आहिनि, पंहिंजी तबाही करे छॾींदा आहिनि। फैंसी वारा कंहिंखे बि फ़ाइदो न आहिनि ॾींदा। हुनजो पीउ जेको हुयो सुठा कम पियो करे, ऐं पुटु वरी जुआरी। इन करे चवंदा आहिनि त सुठनि माण्हुनि मां हिकिड़ा ख़राब माण्हू बि पैदा थींदा आहिनि। तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी, अगरि असांजूं ॻाल्हियूं पसंदि अचनि त लाइक ऐं शेयर कजो। अस्सलाम वालेकुम।